हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन अॼु रिथल टेस्ट ओचितो मुलतवी करे छॾी, जंहिं ख़िलाफ़ सवें शागिर्दनि एहतजाज कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इंतजाम हेठि अॼु सेकेंडरी स्कूल टीचर्स जी पोस्ट लाइ टेस्ट थियणी हुई, जंहिं जा समूरा इंतजाम किया विया हुआ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हज़ारे उम्मीदवार हैदराबाद टेस्ट ॾियण लाइ पहुता, जिते टेस्ट शुरू थियण खां कुझु मिंट अॻु इंतजामिया ओचितो उम्मीदवारनि खां जवाबी कापियूं वापसि वठी छॾियूं। इंतजामिया तरफ़ां टेस्ट मुलतवी करण बाबति उम्मीदवारनि खे को बि मुनासिब जवाब न ॿुधायो वियो। सिर्फ़ इहो चयो वियो त टेक्निकल सबबनि जे करे अॼोकी टेस्ट मुलतवी कजे थी, जंहिं जी तारीख़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सभई उम्मीदवार न्याज़ स्टेडियम साम्हूं वाबजा ऑफिस भरिसां रोड ब्लॉक करे सख़्त एहतजाज कयो ऐं SPSC इंतजामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते उम्मीदवारनि दाही ॾिजो त हू परे परे खां ॻरा भाड़ा भरे टेस्ट ॾियण आया आहिनि। इंतज़ामी नाअहली जे करे खेनि परेशान कयो वियो आहे। नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।